हिते हम आज एक अहम खबर शेयर कर रहा हूँ। कोरोना अलाउंस खत्म करण खिलाफ सिंध के मुख्तलिफ अस्पतालों में पैरामेडिकल स्टाफ के सॾ ते OPD जो बाइकॉट किया वियो आहे। शिकारपुर जी सिविल अस्पताल में सेहत खाते के अमले पारां OPD समेत मुख्तलिफ शोबन की तालाबंदी करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। रिस्क अलाउंस ऐं ॿिया मुतालबा न मिलण ताईं अस्पतालों की तालाबंदी रहंदी। पैरामेडिकल स्टाफ जो चवण आहे। अवां खे अहम खबर ॾियूं पिया। कोरोना अलाउंस खत्म करण खिलाफ सिंध जी मुख्तलिफ अस्पतालों में पैरामेडिकल स्टाफ के सॾ ते OPD जो बाइकॉट किया वियो आहे। कोरोना अलाउंस खत्म करण खिलाफ सिंध के मुख्तलिफ अस्पतालों में पैरामेडिकल स्टाफ के सॾ ते OPD जो बाइकॉट किया वियो आहे। शिकारपुर जी सिविल अस्पताल में सेहत खाते के अमले पारां OPD समेत मुख्तलिफ शोबन की तालाबंदी करे एहतजाजी मुज़ाहिरो कियो पियो वञे। रिस्क अलाउंस ऐं ॿिया मुतालबा न मञण ताईं अस्पतालों की तालाबंदी रहंदी। पैरामेडिकल स्टाफ जो इहो चवण आहे त रिस्क अलाउंस ऐं ॿिया मुतालबा जेसीं ताईं न मञिया वेंदा अस्पतालों की तालाबंदी रहंदी। कोरोना अलाउंस खत्म करण खिलाफ सिंध जी मुख्तलिफ अस्पतालों में पैरामेडिकल स्टाफ के सॾ ते OPD जो बाइकॉट किया वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे शिकारपुर मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर रशीद ॼामड़ो। जी रशीद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, शिकारपुर ग्रैंड अलायंस के सॾ ते तमाम जेके शिकारपुर ज़िले जा सेहत मर्कज़ आहिनि उन्हनि जी तालाबंदी कई वई आहे। ऐं मां तव्हांखे वधीक ॿुधाईंदो हलां त बोर्ड खां पोइ हिते जेके भर पासे जा इलाइक़ा आहिनि तमामु जेके मरीज़नि बीमारियुनि जेको मोह कढियो आहे, पर हिते हिकु तरफ़ मरीज़नि जी आमद आहे, ॿिए तरफ़ हितां जे अमले जंहिंमें जेके मुख़्तलिफ़ जेके शोबा आहिनि जंहिंमें एक्सरे डिपार्टमेंट ऐं ही जेके मादे जूं या जेके डिपार्टमेंट उन्हनि जा ताला हणी मरीज़नि खे घर भीड़ो कयो वञे थो। पर डिप्टी कमिश्नर हितां जी आला इंतज़ामिया पर विया उहो बि नोटिस नथो वरितो वञे। जॾहिं त मुलाज़िमनि सिंध हुकूमत का मुतालबो कयो आहे त जेसीं ताईं असांजा मुतालबा नथा मञनि तेसि ताईं हिननि इदारनि जी तालाबंदी रहंदी। जी ठीक है, मुझ मेहरबानी रशीद अपडेट करण लाइ।